मां तव्हां ॾे हली आयो आहियां वॾेरा, वोट मूंखे ॾिजो। दार तव्हां असांजे ॻोठ लाइ छा कयो आहे? न रोड, न रस्ता, न स्कूल, न बिजली। मां मञा थो असां कुझु न करे सघिया आहियूं, पर हाणे यकीन कयो जीअं तव्हां चयो मां कंदुसि। इहे तव्हां पहिरीं हवाले था कयो, पोइ वरी मतलब तव्हांखे भरोसो न आहे? ठीकु आहे, मां तोखे हींअर 30 लखनि जो चेक थो ॾियां, 2 नौकरियूं। हाँ 30 लख 2 नौकरियूं। ठीकु आहे सरदार, ठीकु आहे। वोट तुंहिंजो सरदार, वोट तुंहिंजो। सरदार हुकुम कयो। रोड, रस्ता ऐं स्कूलनि जी मुंहिंजो मतिलबु त कमु हले थो न। अगरि इन्हनि जी जाइ ते मूंखे कुझु पैसा मिली वञनि त। मां सम्झी वियसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। देवाल अदा हे सरदार आयो, भला छा चयो? अदा वोटनि लाइ आयो ऐं चई वोट असांखे ॾिजो। पहिरीं त मूं जवाबु ॾिनीमांसि, पोइ 30 लख जो चेक बि ॾेई वियो ऐं 2 नौकरियूं बि ॾेई वियो असांखे। मूं चयोमांसि सरदार वोट तुंहिंजो। अरे मुंहिंजो शहज़ादो पुट थी वियो छा? पुट हेॾे अच थोरो। पुट मुंहिंजी तूं ॻाल्हि ॿुध। तव्हांजे पीउ तव्हांजे नसुलनि जो सौदो करे छॾियो आहे ऐं तव्हां हाणे गुलाम हो। ही छा थो चई रा? ही मुंहिंजो पुटु आहे, ही वॾेरे जो पुटु आहे, ही हिकु वॾेरो आहे ऐं तूं वरी हिनखे गुलाम थो चई? थधो थी तूं अदा, तूं हिकिड़ो दौलत जे नशे में अची ऐं ज़ालमनि जो साथ थो ॾीं। उन जो फ़ाइदो सिर्फ़ तुंहिंजी ज़ात खे थो पए, बाक़ी ईंदड़ नसुल गुलामी में हलियो वेंदो, चाहे तुंहिंजो हुजे या चाहे ॿिए कंहिंजो हुजे। वरी बि वक़्तु अथई अदा, थोरो सोच तूं। जिया अंदर जायूं वो अल्लाह का न कबूली मुंह, वो अल्लाह गुलामी जी जिंदगी का न कबूली मुंह, वो सरदार गुलामी जी जिंदगी मुंह बार पढ़ाया बोरियत थी के बोरियत दिल रंजूरन जा, पर हारन जा पुट हारी थिया मजदूर थिया मजदूरन जा। ऐं बुख बराबर बुछड़ी आ सब घाणल बुख जे खूरन जा।